घोटकी ज़िले जो हेडक्वार्टर शहर मीरपुर माथिलो जेको हींअर भंग चर्स आफ़ीम ऐं हेरोइन जे ढिढनि जी महफ़ूज़ पनाहगाह बणियल आहे। असांजे हिन शहर में मंशात जो कारोबार उरूज ते आहे, जंहिं सबबु केतिरा ई नौजवान मंशात जा आदी बणिजी पंहिंजूं हयातियूं विञाए चुका आहिनि। हर महीने मीरपुर माथिलो में मणे मुंहुं मंशात पहुचाई पई वञे। असां सीनियर सुप्रीडेंट पुलिस ऑफ घोटकी खे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे ॿिनि शहरनि जीअं मीरपुर माथिलो में बि हिकु रिवायती थाणो ऐं रिवायती पुलिस पिणु मौजूदु आहे, पर असांजे शहर में मंशात आम खाधे पीते जे शयुनि जीअं विकामिजे पई। सॼो ॾींहुं मीरपुर माथिलो में घरनि तोड़े होटलनि ते वेही मंशात फिरोश मंशात विकिरो करे रहिया आहिनि, पर पुलिस जे अखियुनि ते कारी पटी ॿधल आहे। जॾहिं बि कंहिं नौजवान हिन समाजी बुराई जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारण जी कोशिशि कई आहे त हमेशह हुनखे ड्रिजारे धमकाए ख़ामोश करायो वञे थो। असां तव्हांखे अपील था करियूं त जेकॾहिं मंशात जो कारोबार पाकिस्तान जे कानून जे नज़र में क़ाबिल सज़ा ॾोह आहे त पोइ मंशात फिरोशनि ख़िलाफ़ु संजीदा कार्रवाई करे असांजे शहर मां मंशात जहिड़ी मौत मार ऐं इंसान दुश्मन बुराई जो मुकमल ख़ात्मो कयो वञे। उमर कोराई, मीरपुर माथिलो।